अस्सलाम वालेकुम सिंधी भाइरो तव्हांखे पंहिंजे चैनल में ख़ुशामदीद चऊं था। नाज़रीन, अॼु असां तव्हांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सिंधी असहाबी सगोरा सिंध में सहाबी सगोरा कीअं दाख़िल थिया ऐं उन्हनि जी मुकमल तारीख़ हिन वीडियो में ॾींदासीं। त नाज़रीन, वीडियो तमामु दिलचस्प आहे, इनखे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। नाज़रीन, सिंधी भाइरो तव्हांखे नंढिड़ो अर्ज़ु कंदासीं, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं बेल जे आइकन खे लाज़मी प्रेस कंदा, जीअं तव्हांखे ॿिए वीडियो जो नोटिफिकेशन आसानीअ सां मिली सघे ऐं तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो थी सघे। ऐं सिंधी भाइरनि खां उमेद आहे त असांजे चैनल खे सुठी मोट ॾींदा। नाज़रीन, सिंध में इस्लाम अरबनि जे हमले करण खां पोइ पकड़ियो, पर उहो ग़लति आहे। प्यारा सिंधी भाइरो, सिंध में अरबनि जे अचण खां अॻु में इस्लाम हुयो ऐं केतिरा ई सिंधी मुस्लमान हुआ, जॾहिं त उनजो दलील घुरण वारा ऐं उन्हनि जे लाइ सबूत पिणु मौजूदु आहिनि। जॾहिं त उनजो सबूत बंबोर में हिकु वाक़ मस्जिद जेका अरबनि जे हमले करण खां केतिरा ई साल अॻु ठही हुई। नाज़रीन, उहा बि एशिया जी पहिरीं मस्जिद हुई जेका अॼु ताईं बि मौजूदु आहे, पर पंहिंजी असुल हालत में नाहे रही। नाज़रीन, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मुबारक ज़माने में सिंध ते राजा चिच जी हुकूमत हुई, जेको राजादार जो ॾाॾो हो। उन करे सिंध जी हुकूमत हिंदुनि जे हवाले हुई। नाज़रीन, अरबनि जे अचण खां अॻु में सिंध अल्लाह जे वलियुनि जी सरज़मीन रही आहे। नाज़रीन, रोहड़ी सेवण उन वक़्तु इल्म ऐं इरफ़ान फ़न जा मर्कज़ हुया। नाज़रीन, केतिरा ई किताबनि में बयानु आयो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत इस्लाम दुनिया जे हर हुक्मरान खे मोकिली। जॾहिं उहा सिंध वारनि वटि पहुती त सिंधियुनि लबैक चई करे दीन इस्लाम जी दावत क़बूल कई ऐं दीन इस्लाम में दाख़िल थी विया। नाज़रीन, सिंध जो नालो दीन इस्लाम जी दावत क़बूल करण वारनि में पहिरें नंबर ते रहियो आहे। नाज़रीन, सिंध सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़ासि मोहबत हूंदी हुई। सिंधी भाइरो, तारीख़ सां गॾोगॾु केतिरियूं हदीसूं बि मौजूदु आहिनि जेके इल्म वारा ॼाणे सघनि था। नाज़रीन, तारीख़ इस्लाम जो मशहूरु किताब जमोल जवान जेको अल्लामा सूती रहमतुल्लाह अलैह जो लिखियलु आहे, उन में आयो आहे त सरज़मीन सिंध अज़ीम जाइ आहे, जंहिं लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इशारो करे फरमायो त मूंखे सिंध खां हवा ज़रिए ख़ुशबू महसूस थी रही आहे। हिकु ॿी रवायत जे मुताबिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे तरफ़ां हिकु ख़त असाबिन सगोरनि जी हथों सिंध जे राहकुंडा मोकिलियो ऐं साहबिन जी उहा जमात सिंध जे नेहरू कोट हैदराबाद में इस्लाम जो पैगाम खणी पहुती। नाज़रीन, जन दावत तमामु सिंधियुनि खे कई ऐं केतिरा ई सिंधी मुस्लमान थिया। नाज़रीन, उन जमात जा 50 साहब सगोरा जन मां ॿ कुझु सिंधियुनि खे वठी मदीना मुनव्वरा रवाना थिया ऐं मदीना मुनव्वरा पहुची करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुलाक़ात कराए सहाबी हुजण जो शर्फ़ हासिल कयो। नाज़रीन, ॿुधायो वञे थो त 5 मां बाक़ी 3 असहाब सगोरा सिंध में रही पिया ऐं अल्लाह जे दीन जी ख़िदमत कई ऐं उन्हनि वफ़ात बि सिंध में कई। नाज़रीन, ॿुधायो वञे थो त उन्हनि जूं नेहरू कोट जे किले में दफ़नायो वियो। नाज़रीन, हैदराबाद ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में केतिरा ई मुस्लमान थी चुका हुआ। नाज़रीन, सिंध जो मशहूरु आलिम दीन ख़ुदा जो कामिल वली मख़तूम मोहम्मद हाशिम ठठवी पंहिंजे किताब बियाज़ हाशमी में सिंध जे 2 साहबनि जो ज़िक्र करे थो। उन खां पोइ इलावा शिकारपुर जे क़रीब महबूब कोट में 3 साहब सगोरा हज़रत अमरू बिन अफ़सा रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत मुआज़ बिन जहनी रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत उमरू बिन अख़्तबा रज़ी अल्लाह ताला अन्हु, जिन जूं क़बरूं अॼु बि मौजूदु आहिनि, पर उहे पंहिंजी असुल हालत में न आहिनि रहियूं। पर नाज़रीन, उन्हनि जे असाबनि सगोरनि जा घरनि जा आसार पिणु उते मौजूदु आहिनि। नाज़रीन, रवायतुनि में अचे थो त उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे जी खादमा सिंध सां तालुक़ु रखंदी हुई, जेका सहाबी जे रुतबे ते फ़ाइज़ आहे। नाज़रीन, हज़रत अली करमल्लाह वजह जी हिकु घरवारी बि सिंधियण हुई। नाज़रीन, हज़रत अस्मा बिनत अबी बकर रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो त मोहम्मद जेको हज़रत अली करमल्लाह वजह जो साहिबज़ादो हो, उन जी माउ खे ॾिठो जेका सिंधियण हुई। नाज़रीन, सिंध सां आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मज़बूत तालुक़ जो दलील मौजूदु आहे। नाज़रीन, हज़रत अली करमल्लाह वजह जो कौल आहे त इल्म ऐं इरफ़ान जो सिज सरज़मीन सिंध ते उभरियो। नाज़रीन, मशहूरु
लेखक इब्न हबीब तनसीफ़ुल मजर में लिखे थो त आका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ख़दीजतुल कुबरा जे वापार करण लाइ किथे तशरीफ़ वठी विया त उते सिंधुनि जे लिफ़ाज़ खे दिलचस्पीअ सां ॾिठो। ऐं हिकु ॿिए बि रवायत में आहे त तमामु इल्म वारा उनखे ॼाणंदा हुआ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार क़दस में सिंध खां ईंदड़ कुझु मुसाफ़िर हाज़िर थिया ऐं सिंध जी मशहूरु सक़ाफ़ती चादर अजरक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तोहफ़े तौरु पेश कयो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो अजरक पंहिंजे कुल्हनि मुबारक ते रखियो। पर उहा बि रवायत आई आहे त उहो अजरक पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह ओढ़ींदा रहंदा हुआ। नाज़रीन, इल्म वारा हिन ॻाल्हि खे बि ज़रूरु ॼाणंदा हूंदा त जॾहिं साहबा कराम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तव्हां हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ॾिठो आहे? त पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो त जी हा, मूसा अलैहिस्सलाम ईअं आहे जीअं को सिंध जो रहाकू हुजे, मतिलबु जीअं को सिंधी हुजे। नाज़रीन, मखदूम मोहम्मद हाशिम ठठी पंहिंजी किताब क़ोतुल आशिकीन जे सिफ़ा नंबर 2 ते लिखियो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़बान मुबारक सां सिंध सां मोहबत जो इज़हार कुझु पंहिंजी ज़बान मुबारक सां हिन तरह कयो आहे। अदा ओरे आ